अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 टीवी न्यूज़ में भली कार आओ मारवी थीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। हुकूमत वज़ीर आज़म खिलाफ एतमादी रिथ ते वोटिंग 28 मार्च ते कराइण जो ऐलान करे छॾियो। पीटीआई अखबार ऐं सेनेटर फैसल जावेद चयो आहे त बेतमादी रिथ ते वोटिंग 28 मार्च ते थींदी। क़ौमी असेंबली जो इजलास 21 मार्च ते थींदो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त बेतमादी रिथ खां हिकु ॾींहुं अॻु 27 मार्च ते डी चौक ते भरपूर सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो। वज़ीर आज़म हाउस में इमरान खान की सदारत हेठ पीटीआई की कोर कमेटी जो इजलास। बेतमादी की रिथ के नाकाम बणाइण बाबति सलाह मशवरा। इतादियुनि सां राब्ता वधाइण ते इतफ़ाक़। इजलास में ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो आहे त बेतमादी की रिथ के नाकाम बणाइण लाइ संदन तयारी मुकमल आहे। बेतमादी रिथ सां खेनि का बि परेशानी न आहे। आवाम साणनि गॾु आहे। डी चौक ते वॾो जलसो कयो वेंदो। वज़ीर आज़म अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद खान साहब मुलाक़ात कई। बेतमादी रिथ नाकाम बणाइण जे कानूनी पासनि बाबति सलाह मशवरा कया। क़ौमी असेंबली जो इजलास घुराइण जी तारीख़ वज़ीर आज़म तय कंदो ऐं हीअ अपोज़िशन लाइ आख़िरी राउंड साबित थींदो। पीटीआई की कोर कमेटी के इजलास बाद मीडिया की ब्रीफिंग ॾींदे सुध समाजी वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त न इमरान खान ब्लैकमेल थियो ऐं न ई वरी पीटीआई ब्लैकमेल थी। फवाद चौधरी मुखालिफ़ दौर ते हॉर्स राइडिंग जो इल्ज़ाम ॾींदे चयो त हू माण्हुनि खे ख़रीद करण जी मज़म्मत कनि था। हुकूमत वटि नाहे, हू फ़ैसिलो कंदा त खेनि कहिड़ी चाल खेलणी आहे। हू डी चौक ते जलसो कंदा ऐं चाहिनि था त क़ौमी असेंबली जो इजलास जल्द घुराई वञे। इमरान खान 10 लाख माण्हुनि खे गॾु करण वारियूं धमकियूं नथो ॾेई सघे। बेतमादी रिथ खां पोइ वज़ीर आज़म वणण जो शिकार थी वियो आहे। पार्टियूं बदिलाइण वारा असांखे न ॿुधाइनि त आइन ते कीअं अमल कजे। शाह महमूद कुरैशी ॿुधाए त छा वोट ॾियणु ग़लति आहे। पीपल्स पार्टी जी तर्जुमान शाहजहां मरी चयो आहे त नाअहल हुकूमत खे जल्द घर वेड़ो कयो वेंदो। पीपल्स पार्टी पाकिस्तान जो आइन ठाहियो आहे ऐं उन जो दिफ़ा बि कंदी। क़ौम पीटीआई खां बेज़ार थी चुकी आहे। आवाम हाणे इमरान खान के वज़ीर आज़म नथो ॾिसणु चाहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर मुस्लिम लीग काफ के पंजाब के कुछ ज़िलनि की पार्टी करार ॾेई छॾियो। असद उमर चयो आहे त मुस्लिम लीग काफ कुछ ज़िलनि की पार्टी मुस्लिम लीग नूं जीटी रोड की पार्टी ऐं पीपल्स पार्टी सिंध की पार्टी आहे। समूरा इदारा गॾिजी कम करे रहिया आहिनि। अपोज़िशन बेतमादी की रिथ के नाकाम बणायो वेंदो। इमरान खान पाकिस्तान की ज़रूरत आहे। मुल्क हिन वक़्त अंदरूनी ललकारनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मुश्किल हालतनि में मुतहद थियणु ज़रूरी आहे। हुकूमत बेतमादी रिथ ते वोट ॾियण वारनि असेंबली मेंबरनि खे अणसिधी धमकी ॾेई छॾी। खांगी टीवी के इंटरव्यू में सुध समाजी वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त संदन डी चौक ते जलसो थींदो। असेंबली में वोट ॾियण लाइ मेंबरनि खे संदनी जलसे मां गुज़री वञणो पवंदो ऐं वापसि बि उन ई मेड़ाके मां गुज़रणो पवंदो। फवाद चौधरी मूजिबि हुकूमत ऐं मुखालिफ़ धर में तलख़ियूं वधी वियूं आहिनि। ईअं न थिए जो वोटिंग वारे ॾींहुं तलख़ियूं एतिरियूं वधी वञनि जंहिंजो नुक़सान पाकिस्तान खे थिए। फवाद चौधरी मुखालिफ़ धुर खे लालच ॾींदे इहो बि चयो आहे त अपोज़िशन बेतमादी जी रिथ वापसि वठे। पोइ ॾिसबो खेनि बदिले में छा ॾेई सघिजे थो। हू चाहिनि था त क़ौमी असेंबली जो इजलास जल्द थिए। मेंबरनि खे धमकाइण ऐं वोट खां रोकण आइन जी भनकड़ी। बेतमादी रिथ वारे ॾींहुं जलसो मुसम्मत जोॻो अमल आहे। पीपल्स पार्टी जी नायब सदर शेरी रहमान चयो आहे त हुकूमत खे पंहिंजी अदद पोज़ीशन ते यकीन आहे त मेंबरनि खां वोट जो हक़ छो खसियो पियो वञे। हथरादू ऐं आरसी अक्सरियत ते वधियल हुकूमत घुर घुर रही आहे। हुक्मराननि जूं धमकियूं ऐं बयान बेतमादी रिथ जी कामयाबी जो इज़हार आहिनि। धांधली ज़रिए आयल हुकूमत जो इहो ई अंजाम थियणो हो।
पीटीआई मुखालिफ ॾुर ते हार स्टैंडिंग जो इल्ज़ाम मरीज़ ॾियो। शामिल कुरैशी चयो आहे त अपोजिशन मेंबरनि खे ख़रीद करे रही आहे। बेतमादी रिथ जो भरपूर नमूने मुक़ाबिलो कयो वेंदो। अपोजिशन खे शिकस्त मिलंदी। कंहिं नेतादनि ते पूरो भरोसो आहे। पाकिस्तान जे नौजवान अपोजिशन जी चाल खे सम्झे थो। वफ़ाक़ी वज़ीर मोनिसलाई जो जहांगीर तरीन जे पुट अली तरीन सां फ़ोन ते राब्तो। ज़रीन मूजिब ओन चौधरी अली तरीन ऐं मोनिसलाई जे फ़ोन ते ॻाल्हि ॿोल कराई। मोनिसलाई अली तरीन खां संदसि वाली जहांगीर तरीन जी ख़ैरियत दरियाफ़्त कई। टेलीफोनिक राब्ते दौरान मुल्क जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। जहांगीर तरीन ग्रुप जो अहम इजलास अॼु तलब। तरीन ग्रुप जो अहम इजलास मॉडल टाउन में जहांगीर तरीन जी रिहाइशगाह ते थींदो। सियासी राब्तनि जे नतीजे में अहम फ़ैसिला कया वेंदा। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ बाबति मुस्लिम लीग काफ ऐं MKM अॻवान जी अॼु ॿीहर वेहर थींदी। ॿिन्ही पार्टियुनि जे अॻवान में शाम 7 वॻे मुलाक़ात थींदी। ज़रीन मूजिब काफ लीग ऐं MKM अॻवान में मुलाक़ात तइ थी वई आहे। मुलाक़ात चौधरी शुजात जी रिहाइशगाह ते थींदी।